कीअं पिया ॾिसो जेका सूरत हाल आहे ही इलेक्शन थियण वञे पई ऐं जीअं मूं इंट्रो में ॿुधायो त GDA जो त असांखे जलसो नज़र आयो उते वॾो सदरुद्दीन शाह राशिदी या GDA जा ॿिया मरकज़ी अॻवान उहे बि उते नज़र आया, उन्हनि ख़िताब बि कया, पर पाकिस्तान पीपुल्स पार्टी न को उते वॾो जलसो कयो आहे, न का रैली कढी ऐं इहे ॻाल्हियूं हुयूं त का वॾी रैली वग़ैरह निकिरंदी। सो जलसो न करणु, रैली न कढण खे असीं छा सम्झूं? छा उन्हनि खे एतिरो एतमाद आहे, पुरुमीद आहिनि जो हू कामयाब थी वेंदा या के ॿिया सबब आहिनि? सोहेल जी बिल्कुल, नसीर मेहरबानी। बिल्कुल जेके वो सुभाणी जेके अमरकोट जी क़ौमी तकिने 213 ते जेको चूंड है वो सुभाणी पोलिंग जो ॾींहुं है, जेके वो पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफां जेके नवाब यूसुफ टालपुरी घरवारी है सबा टालपुर उनके टिकट ॾिनो, जॾहिं GDA पाकिस्तान तहरीक इंसाफ ऐं गॾियल जमातनि तरफां जेके वो लाल माली खे बीहारियो वियो आहे। जेके वो इलेक्शन में जेके वर्क मुहिम ॿिन्हिनि जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफां बि हलाई वई है, जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ GDA जो गॾियल उम्मीदवार उन तरफां बि हलाई वई। त गुज़िरियल राति उमरकोट जे जना पार्क जे अॻियां जेके गॾियल जमातनि जो वॾो जेको जलसो हो जंहिंमें पाकिस्तान फंक्शनल मुस्लिम लीग जो जेको सदर आहे पीर सदरुद्दीन राशिदी, GDA जो जेको जनरल सेक्रेटरी आहे सफदर अब्बासी, जे अमीर आज़ाद पमर जेके मुख़्तलिफ़ जेके पार्टियुनि जा अॻुवान आहे उहो बि हिते लथल हुआ। जिन अॻु में जेके राशिद महमूद सुमरो आहे जेको जमात उलमा इस्लाम जो असेंबली जो सदर आहे उहो बि हिते उमरकोट में वर्क मुहिम हलायो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जा जेके पागूना जेके MN आहिनि, MP आहिनि, लेडीज़ जो ॻाल्हियूं आहिनि, उहो बि जेके उमरकोट जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में, मुख़्तलिफ़ गलियुनि में, मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहो हंधनि वर्क मुहिम हलनि में गौसिया जमात जेके मखदूम शाह महमूद जो वॾो हुजे इन इलाइक़े में वोट उन जेके जमायत जा जेके ख़लीफ़ा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ख़लीफ़ो थर जो ख़लीफ़ो, मुख़्तलिफ़ जेके चौकियुनि जा ख़लीफ़ा आहिनि, उहो ख़लीफ़ा बि हिते लथल आहिनि। उहो बि जेके वर्क मुहिम हलाइनि। ॿिए पासे पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां पाकिस्तान पीपुल्स पार्टी को बि वज़ीर या को बि वॾो अॻुवान आहे उहो उमरकोट ज़िले में इलेक्शन मुहिम लाइ न आयो। पाकिस्तान लेडीज़ विंग पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो लेडीज़ विंग अॻुवान फरियाल टालपुर में जेके वो 4 ॾींहं अॻु में मेपुका में जेके जिलानी हाउस ते जेके पार्टी उहिदेदारनि ऐं जेके चूंडियल नुमाइंदनि सां गॾिजाणी कई वई, उन्हनि खे जेके वो इलेक्शन कैंपेन जे हवाले सां हिदायतूं ॾिनियूं हुयूं। पर जो उमरकोट ज़िले में जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो को बि वज़ीर या मुशीर या जेके वो इलेक्शन मुहिम हलाइण लाइ न आयो। जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी MP आहिनि, जेके मक़ामी MP असद अमीर अली शाह, जेके राणा हमीद सिंह, जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी अरबाब लुतुफला, उहे जेके पंहिंजी बिरादरी सां गॾु आहिनि। जिलानी जमात जो वॾो वोटर पीर अमीर अली शाह जिलानी उन बि जेके मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में जेके पंहिंजे मुरीदनि वॾो वञी जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी उम्मीदवार लाइ वोट मुख़्तलिफ़ जेके पंहिंजे हिसाब सां नंढे सतह ते जेके कार्नर गॾिजाणियूं थियूं आहिनि उहो थियूं आहिनि। पर वॾी सतह ते को पावर शो हुजे या इहा सोशल मीडिया ते ख़बरूं हलायूं आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां जेके 15 तारीख़ ते जरसो रतिलो GDA जे करे जलसो मुलतवी कयो, जॾहिं पाकिस्तान पीपुल्स का बि जलसे जी न इजाज़त वरिती वई, न ई वरी का जलसे जी इतला हुई। हुननि जे तरफ़ हिकिड़ी रैली रखियलु हुई, उहो GDA जे जलसे जे करे हुननि जेके पंहिंजी रैली मुलतवी कई। इहे जेके मुख़्तलिफ़ टिंड हलाए पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेके जलसे खां हथ खणी वई ऐं पीपुल्स पार्टी जलसो करे नथी। जॾहिं पाकिस्तान पीपुल्स पार्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहान कुमार सां ॻाल्हि थी हुनजो असली तरफ़ां को बि वॾो जलसो न आहे रचियलु। मुख़्तलिफ़ पाड़नि में जेके कार्नर गॾिजाणियूं आहिनि उहो हलनि पियूं। पाकिस्तान नवाज़ पूरे जो पुट MP तैमूर टालपुर जेके वालदा जी जेका मुहिम हलाए जेके वालदा आहे सबा टालपुर जेको उम्मीदवार आहे उहो अदब में वेही करे हुनजो पुट आहे उहो इलेक्शन मुहिम हलाए पियो। सही था चओ।